दासे बनू में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 22 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR चवण आहे त ख़ारजियुनि जी मौजूदगी जे इत्तला ते ऑपरेशन कयो वियो। कार्रवाई दौरान 22 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस असराइती अंदाज में कार्रवाई कंदे दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे तबाह करे छडि॒यो। इलाइक़े में भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ ख़ारजियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश कयो आहे। दाज़ी नवां के ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। बनू में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 22 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR चवण आहे त ख़ारजियुनि जी मौजूदगी जे इत्तला ते ऑपरेशन कयो वियो। कार्रवाई दौरान 22 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस असराइती अंदाज में कार्रवाई कंदे दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे तबाह करे छडि॒यो। इलाइक़े में भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ ख़ारजियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश कयो आहे।